हीअ आहे iPhone 11 जो लॉन्च इवेंट जंहिंमें असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त iPhone 11 में छा आहे। आईफोन जा मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि। जीअं त चवंदा आहिनि त आईफोन लेडीज़ फ़ोन आहे, इन जा नखरा ई पंहिंजा आहिनि, इन करे असां कलर्स बि अहिड़ा आंदा आहिनि, ॻाढ़ो, फिको, अछो। ऐं तव्हां कैमरा जो डिज़ाइन ॾिसंदा त तव्हांखे गैस जो चुल्हो यादि ईंदो जेको किचन में रखियलु हूंदो आहे। ॿ कैमरास जो मक़सदु इहो आहे त हिक सां फ़ोटो कढो, ॿिए ते फ्राई पैन रखी अंडो फ्राई कयो। आईफोन जा कलर्स चेंज थिया आहिनि, डिज़ाइन चेंज थी आहे, प्राइस चेंज थी आहे, पर हिकु शइ चेंज न थी आहे, उहा आहे चक लॻल सूफ़ वारो लोगो। हाणे तव्हांखे ॿुधायूं था स्क्रीन डिस्प्ले जे बारे में। स्क्रीन डिस्प्ले त अहिड़ी अथसि जो तव्हां को वीडियो प्ले कंदा त बेहयाई HD में नज़र ईंदी। हाणे सिर्फ़ु बेहयाई तव्हां ॾिसी नथा सघो बल्कि महसूस बि करे सघो था। ऐं नाइट मोड जो इहो फ़ाइदो आहे जो तव्हां अगरि ऊंदहि में फ़ोटो कढो था ऐं नज़र नथा अचो, लाइट घटि आहे, त तव्हांखे फिल्टर लॻाइण जी या एडिट करण जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ु नाइट मोड ऑन कयो ऐं पोइ फ़ोटो कढो, तव्हां केॾा बि शीधी हुजो फ़ोटो में नज़र अची वेंदा। हाणे अचो था बैटरी ते। आईफोन में बैटरी जो वॾो मसइलो हो। हर माण्हू चवंदो हो त आईफोन जी बैटरी टाइमिंग घटि आहे, असां यूज़ बि नथा कयूं, सिर्फ़ु हथ में रखूं था शो ऑफ लाइ, तॾहिं बि बैटरी लो थी वञे थी। इन करे हाणे असां न्यू आईफोन में UPS वारी बैटरी लॻाई आहे, 200 वोल्ट वारी, जंहिंसां बैटरी टाइमिंग काफ़ी बहितर थी वई आहे। हाणे तव्हां आईफोन हथ में रखी यूज़ बि करे सघो था। ही आहे iPhone 11 Pro जंहिंमें 3 कैमरास आहिनि। 3 कैमरास जो मक़सदु इहो आहे त पहिरीं हिकु कैमरा सां फ़ोटो कढो, अगरि सुठो नथो अचे त ॿी कैमरा ट्राए कयो, अगरि ॿी सां सुठो नथो अचे त 3 कैमरा ट्राए कयो। अगरि तॾहिं बि फ़ोटो सुठो नथो अचे त तव्हांखे आईफोन जी न सर्जरी जी ज़रूरत आहे। फास्ट चार्ज वारो सिस्टम हाणे आईफोन में अची वियो आहे। हाणे तव्हांजो आईफोन जल्दी चार्ज थी वेंदो, सफ़ा रख तटी, थोरी देरि में फुल चार्ज। असांजा घणा ई कस्टमर सिंधी आहिनि, छो जो उन्हनि वटि माल जाम आहे, इन करे आईफोन जा शौक़ीन आहिनि। हर सिंधी छोकिरे जी ख़्वाहिश हूंदी आहे त बोस्की जो वॻो हुजे, कुरोला कार हुजे ऐं हथ में आईफोन हुजे। इन करे हींअर खां ई तयारी कयो, पंहिंजी औकात ठाहियो, किडनी खपायो, लिवर खपायो, माल मिल्कियत, धन दौलत, टीन टपड़ घर जा खपायो, ज़मीनूं खपायो, मेहूं खपायो, जेको अथव खपायो, पर आईफोन 11 तव्हांखे वठिणो आहे, पर पंहिंजे ख़र्चे ते, पंहिंजे बाबे जे ख़र्चे ते न, पंहिंजे पीउ खां पैसा वठी न वठिजो। अगरि औकात न अथव आईफोन जी त पोइ तव्हां एंड्रॉइड ई वठो भले, बाक़ी पंहिंजे पीउ माउ खे परेशान न कयो, उन्हनि वटि पैसा हुजनि न हुजनि, हरूभरू उन्हनि खे तंग न कयो, महिरबानी।